सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात ऐं वाहन में घारा पवण सबबि केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। केतिरनि इलाइक़नि में बरसात सबबि मुख़्तलिफ़ वाहन में पाणी जी चाढ़ सबबि घारा पवण सबबि लखें एकड़ ज़रई ज़मीन ते बीठल फसल ऐं केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। रोहिड़ी केनाल में 150 फुट वेकिरो घारो पवण सबबि ज़रई ज़मीनूं पाणी हेठि अची वियूं आहिनि। डिप्टी कमिश्नर सागर जो चवणु आहे त सखर बैराज मां रोहिड़ी केनाल जो पाणी बंदि करायो वियो आहे। पाणी जी सतह घटि थियण ते घारो बंदि करण जो कमु शुरू कयो वेंदो। ॿिए तरफ़ जेकबाबाद जे इलाइक़े मीरानपुर भरिसां बेगारी वाह में 100 फुट वेकिरो घारो पइजी वियो आहे, जंहिं सबबि 90 एकड़नि ते बीठल चांवरनि जो फसल मुतासिर थी वियो आहे ऐं केतिराई ॻोठ पाणी जी लपेट में अची विया आहिनि। सखर जे सालेपर तालुके में बांबले माइनर में घारो पवण सबबि वाह जो पाणी 4 ॻोठनि में दाख़िल थी वियो ऐं 100 एकड़नि ते बीठल कपह जो फसल पाणी हेठि अची वियो आहे। खीरथर जाबलू इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात सबबि गज सिविल दरिया ऐं नली हुलेली में ॿोड़ वारी सूरत-हाल सबबि तालुके जोही जी 5 यूनियन काउंसिलूं मुतासिर थियूं आहिनि। जॾहिं त फरीदाबाद में 65 खां वधीक ॻोठनि जो जोही सां राब्तो कटिजी वियो आहे। सैलाबी सूरत-हाल सबबि जोही जे हिफ़ाज़ती बंद ते नयूं तामीर थींदड़ पुलनि में ॾार पइजी विया आहिनि। ख़ैरपुर में मुसलसल तेज़ बरसात सबबि शहरी ऐं बहिराड़ी जा रोड रस्ता पाणी हेठि अची विया आहिनि। खजूर कपह ऐं ॿिया फसल सख़्तु मुतासिर थिया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।